नवदेरो खैरात न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो गढ़ी खुदा बख्श थाणे जी हद ॻोठ चांदियो पिताफ़ी में पिताफ़ी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। फायरिंग में हिकु नौजवान वकार अली पिताफ़ी क़त्ल जॾहिं त संदसि पीउ मेहर ऐं भाउ मुलाज़िम सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतला ते गढ़ी खुदा बख्श थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए नवदेरो अस्पताल आंदो, जितां ज़ख़्मियुनि खे वधीक इलाज लाइ लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते मुलाज़िम हुसैन जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे, जॾहिं त मक़तूल वकार जी लाश जो पोस्टमार्टम जारी हो। वाक़े बाबति मक़तूल जे वॾे भाउ मेहर दिल पिताफ़ी ॿुधायो त ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां घर जे साम्हूं रहंदड़ पंहिंजे ई बिरादरी जे 8 खां वधीक हथियारबंदनि घर ते हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं में नंढो भाउ वकार अली खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो आहे। हिकु भाउ मुलाज़िम ऐं वालिद खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। हुन पुलिस जे आला इख़्तियारनि खे अपील कई त वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे ऐं क़ातिलनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। ॿिए तरफ़ इलाइक़े में चोॿोल आहिनि त कबूतरनि जी ॻाल्हि तां धुरियुनि में थियल झेड़े सबबि वाक़ियो पेश आयो आहे।